नाज़िर बोज़दार वडा जे ॻोठ अहदी खान राजपर में बॉयज़ प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून हाली जो शिकार है। उन हवाले से ॾिसो था लतीफ़ सोढड़ो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हींअर असां बोज़दार वडा भरिसां ॻोठ अहदी खान राजपर जे प्राइमरी बॉयज़ स्कूल में बीठा आहियूं, जिते स्कूल जी हीअ जेकी बिल्डिंग आहे काफ़ी सालनि खां नाकारा बणियल आहे ऐं ज़ुबून हालत में हे जेके शागिर्द आहिनि इहे सर्दी हुजे तोड़े गर्मी हुजे ही खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। जॾहिं त स्कूल जी बिल्डिंग जे लाइ काफ़ी भेरा जेको आहे उस्तादनि पारां मथे आला अख़्तियारनि ऑफिसरनि खे लिखियो वियो, पर स्कूल खे न बिल्डिंग मिली न स्कूल खे चौदीवारी मिली। जॾहिं त स्कूल जी चौदीवारी ऐं स्कूल जी हीअ जेकी बिल्डिंग आहे हीअ नाकारा जेको आहे तव्हांखे नज़र अची रही आहे ऐं किरण ते पहुती आहे। नाज़रीन, ही तव्हां ॾिसी सघो पिया त हे जेके स्कूल हिनखे ताला लॻा पिया आहिनि ऐं स्कूल जी बिल्डिंग जेको आहे ज़ुबून हाल आहे ऐं किरण ते अची पहुती आहे। अचो त असां उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। उन खां पोइ हिते को बि वरी थोरे टाइम खां अरसे खां पोइ लीड पाकिस्तान जे हवाले सां आयो जेको कमिरो ठाहियोसीं ऐं हिकिड़ो डिस्ट्रिक्ट काउंसिल कंहिं टाइम में भई शरफुद्दीन राजपर साहब वाइस चेयरमैन हुया, उन जे टाइम में इहो थियो आहे। बाक़ी जेके उन खां पोइ हिते का बि तरक़ियाती असांजे स्कूल जी शिफ्ट जी या सर्दी गर्मीअ सां ॿाहिरि वेहनि, उस्ताद ॿाहिरि पढ़ाईंदा आहिनि, असांजी चौधी भी किरी पई आहे। नाज़रीन, ही तव्हां शागिर्दनि जा व्यूज़ ॿुधा त जेको आहे स्कूल जी जेको बिल्डिंग आहे नाकारा आहे ऐं असां सर्दी तोड़े गर्मी हुजे असां तालीम कराइण ते ॿाहिरि मजबूर आहियूं खुलियल आसमान हेठि। अचो त तव्हांखे ॾेखारियूं अंदरून स्कूल जी जेको हालत आहे उहा ॾिसो त नाज़रीन स्कूल तमामु जेको आहे ज़ुबून थी चुको आहे, जंहिंजे करे स्कूल में उस्तादनि पढ़ाइणु बंदि करे छॾियो आहे। हे तव्हांखे साफ़ नज़र अची रहियो आहे त स्कूल जी हीअ ज़ुबून हालत आहे। हेॾां ही ॾिसो सभु हाल जेके आहिनि सील कया विया आहिनि त मथां कंहिं बि टाइम ते हिन जी छित धमाके सां किरी पए। इन जे करे हिन स्कूल खे जेको आहे सो ताला हाणे बंदि कयो वियो आहे ऐं शागिर्द ॿाहिरि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि ऐं हिते शागिर्दनि खे का बि फैसिलिटी नाहे ॾिनी वई। ऐं उन खां बाद में स्कूल जी जेकी ॿाहिरीं जेकी भित आहे जेकी उहा बि किरी पई आहे ऐं स्कूल ॼण खुलियल मैदान जे हिन में नज़र अची रहियो आहे। स्कूल में न लैंट्रिन आहे शागिर्दनि लाइ, न उस्तादनि लाइ, न बाथरूम आहे, कंहिं शइ जी का बि जेको आहे सो हिते सहूलियत न आहे। कैमरामैन फ़हीम सोढड़ो सां गॾु लतीफ़ सोढड़ो, मेहरान टीवी न्यूज़, बोज़दार वडा।